हेठ तुर्की में तैयब उर्दगान जेको सोचियो चाहियो सो अटकलूं सटकलूं करे रेफरेंडम जे रंग में पूरो भी कयो। फ़ौजी बग़ावत थी जेका नाकाम वई ऐं पोइ गोलन तहरीक जे नाले में तुर्क क़ौम खे ड्रोड़ाए हिसाए कन खे गिरफ़्तार कयो वियो। हज़ारनि खे नौकरियुनि मां नेकाली ॾिनी वई, गिरफ़्तारियूं थियूं, मीडियाई इदारनि ते छापा लॻा, बंदिशूं पयूं, सहाफ़ियुनि जी आज़ादी ते राताओ हयो वियो ऐं पोइ तुर्की जी तरक़ी जो नारो लॻजणु शुरू थियो। मर्द मुजाहिद अॻिते निकिरी ऐलान कयो त हाणे तुर्की जी तक़दीर बदिलाइण जो वक़्तु अची वियो आहे। तंहिं करे संदसि पारां रेफरेंडम लाइ सोचियो वियो, अवाम सां मुखातिब थियो वियो, वाल चाकिंग तुर्की जी घिटी घिटी में कई वई। सरकारी टीवी ते ख़िताबनि, तक़रीरुनि, खीर जूं नदियूं वहाइण जी क़िस्तवार ॻाल्हियुनि, आम ख़ल्क़ खे पंहिंजे ताबे बणाइण लाइ मुश्कंदे मिठी ज़बान जे इस्तेमालु, दड़के दाब, गिरफ़्तारियुनि, नौकरियुनि मां निकालण, गदारनि जी लिस्ट में शामिलु करण जा अज़ियती अमल करे अवाम खे पंहिंजे पासे करण जी भरपूर कोशिशि कई वई, जेका न रुॻो तुर्की जे जाग्राफ़ाई दंगनि अंदरि ॾिसण लाइ मिली, पर साॻे वक़्तु इहो अमल यूरोप जे ॿियनि मुल्कनि में रहंदड़ तुर्की जे शहरनि मथां बि पंहिंजायो वियो। उते बि साॻे जहिड़ी ॿोली इस्तेमालु कई वई ऐं जिथे तैयब उर्दगान हिमायत में रैलियूं कढण ते बंदिशूं पयूं, तन मुल्कनि खे नाज़ियुनि सां तशबीह ॾिनी वई। तैयब उर्दगान सरकार पारां रेफरेंडम ज़रिए वज़ीर आज़म बजाए घण क़ानूनी अख़्तियार पाण ॾांहुं हिन वक़्तु मुंतक़िल कराए छॾिया आहिनि। तुर्की जी सरकारी टीवी मूजिबि खेसि 51.4% वोट मिलिया, जॾहिं त तैयब उर्दगान मुखालफ़त में 48.6 वोट ज़ाहिर कया विया। रेफरेंडम में इहो पिणु चयो वियो त रेफरेंडम जे आख़िरी कलाकनि में बिना मोहर वोटी दॿा भरिया विया ऐं तैयब उर्दगान जी सरसी ॾेखारी वई। घण क़ानूनी अख़्तियारनि जी हासिलात लाइ थियल रेफरेंडम खां पोइ मुखालिफ़ धुर लाइ बहितर ख़बर इहा साम्हूं आई आहे त नाकाम फ़ौजी बग़ावत ऐं तैयब उर्दगान सरकार जे अवाम दुश्मन कार्रवायुनि में 47,000 माण्हुनि जी गिरफ़्तारियुनि बावजूदु रुॻो 3% वोट तैयब उर्दगान खे वधीक मिली सघिया आहिनि। जंहिं ते बि मुखालिफ़ धुर इन राय जी आहे त इहो सभु जाली वोटनि जो नतीजो आहे, जंहिं करे हू इन नतीजे खे चैलेंज कंदा ऐं सुप्रीम इलेक्शन बोर्ड में वेंदा। ॿिए तरफ़ तैयब उर्दगान जी कामयाबी ते जिथे सरकारी हामियुनि ऐं हमदर्दुनि पारां जशन मल्हाया पिया वञनि, उते तुर्की जे केतिरनि ई शहरनि में तैयब उर्दगान कामयाबी ते एहतजाज बि शुरू थी वियो आहे। जंहिं ते तुर्की जे वज़ीर आज़म बिन अली यल्दरम जो चवणु आहे त सदर खे मिलियल घण क़ानूनी अख़्तियारनि ते मुखालिफ़ धुर खे गौड़ करण बजाए नतीजा क़बूलणु घुरिजनि, जॾहिं त मुखालिफ़ धुर पारां रेफरेंडम खे मुल्की क़ानूननि जी भञकड़ी कोठियो पियो वञे ऐं रेफरेंडम जा नतीजा रद्द करण जी बि ॻाल्हि थी रही आहे। हिते इहो बि यादि रहे त हिन रेफरेंडम ज़रिए तुर्की में नाकाम फ़ौजी बग़ावत खां पोइ मुखालिफ़ धुर जेका तुर्की अंदरि ख़ामोश नज़र पए आई, उहा पहिरियों भेरो कंधु खणी ॻाल्हाइण ऐं पंहिंजे इज़हार ऐं हक़ जी आज़ादी लाइ पुकारणु शुरू थी आहे, जेका असां सम्झूं था त उहा पुकार जमहूरी निज़ाम जी सूंहं आहे ऐं कंहिं बि इम्कानी अमीरती राज जे क़याम खां अॻु अहिड़े निज़ाम लागू थियण ख़िलाफ़ु अवाम ऐं मुखालिफ़ धुर जो इहो हक़ु आहे त हू पंहिंजे क़ानूनी हक़ लाइ अॻिते अचनि ऐं तुर्की खे अमीरती निज़ाम मां आजो कराइण लाइ जाखोड़ी किरदारु अदा कनि। छो त थियल रेफरेंडम ज़रिए जेका घण क़ानूनी अख़्तियार तैयब उर्दगान जे हंज में हलिया वेंदा, से हिन कामयाबी खां पोइ वटसि 2029 ताईं रहणा आहिनि। यानी तुर्की मां जमहूरी रूह हिकु तरफ़ इन अमल सां ख़तमु थींदो, ॿिए तरफ़ तुर्की जे मिड़नी मामलनि ते हिकु माण्हू अख़्तियार धणी थी वेंदो, जेको पार्लियामेंट खे मुअतल करणु, नवां क़ानून जोड़ण समेत हर शइ ते ख़ुदि मुख़्तियार थींदो। तंहिं करे असां सम्झूं था त मिस्र जे अल-फतह अल-सीसी वारे रेफरेंडम ज़रिए पाण खे चूंडाइण, जनरल ज़ियाउल हक़ ऐं परवेज़ मुशर्रफ वारे रेफरेंडम वारी पॉलिसी कंहिं बि रीति जमहूरी क़दरनि सां ठहकंदड़ न आहे, पर इहे हड़ई क़दम जमहूरियत जे क़दरनि ऐं अहमियत ते वार आहिनि। तंहिं करे घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त तुर्की जी मौजूदा हुकूमत खे मुखालिफ़ धुर जे इल्ज़ामनि जो न रुॻो जवाबु ॾियणु घुरिजे, पर मुखालिफ़ धुर पारां लॻायल इल्ज़ामनि जी बि अणधुरी जांच थियणु घुरिजे ऐं हिन समूरी सूरत हाल ते तुर्की जी सुप्रीम इलेक्शन बोर्ड खे गैर जानबदार फ़ैसिलो ॾियणु घुरिजे त जीअं अवाम दोस्त सोच रखंदड़ सोभारा थियनि ऐं आमिरती ख़ाका, ख़्याल ऐं अमल नाकाम थिए, त जीअं तुर्क क़ौम अमुन ऐं आसूदगीअ सां तरक़ीअ जूं मंज़िलूं तइ करे सघे।